नौशरो फेरोज़ में मोटरवे रिथा में मेगा करप्शन स्कैंडल की जांच जारी है। एसएस न्यूज़ के रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो मूजिब मटियारी का पोइ नौशरो फेरोज़ में मोटरवे रिथा में मेगा करप्शन स्कैंडल साम्हूं अचण बाद सिंध हुकूमत डीसी नौशरो फेरोज़ ताशफीन आलम के रूपोश करार ॾेई छॾियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत जांच कमेटी क़ाइमु करे हफ़्ते अंदरि रिपोर्ट तलब करे वरिती। कमेटी खे नौशरो फेरोज़ में मोटरवे लाइ ज़मीन की ख़रीदारी लाइ जारी कयल रक़म में मुबैना घोबेन ऐं रिकॉर्ड की जांच की हिदायत कई वई आहे। होॾां वफ़ाक़ी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न बि सिंध सरकार के ख़त लिखी डीसी नौशरो फेरोज़ के मुअतल करण की सिफ़ारिश कई आहे। ख़त में चयो वियो आहे त कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद की रिपोर्ट मूजिब डीसी नौशरो फेरोज़ 4 ॾींहनि खां गायब आहे। हुन मोकल बाबति न अॻुवाट इजाज़त वरिती न ई इतला ॾिनो। ज़रियनि मूजिब कमेटी मेगा स्कैंडल की जांच शुरू करे छॾी आहे। जल्द अहम इंकशाफ साम्हूं अचण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे।